अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन। अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा सुहिणा प्यारा सजणो, अॼु आऊं अवां जी ख़िदमत में हिकु इंतिहाई ज़रूरी शइ पेश करियां थो। उहो इंतिखाब कयो आहे अॼु हज़रत पीर साईं सैयद शाह मर्दां शाह अव्वल कोट धणी पंजे पागारे रहमतुल्लाह अलैह जे किताब तोहफ़तुल मुर्शिदीन ले हिदायतिल मुरीदीन मंझां। उम्मीद त अव्हां खे ॿुधी करे ख़ुशी हासिल थींदी, छो त ही तव्हां असांजे हर घर जी ही शइ ज़रूरत आहे। हर घर में इहे शयूं आहिनि। जेकॾहिं तव्हां उन ते ध्यानु ॾींदा, गौर ॾींदा त तव्हांखे इंतिहाई फ़ाइदो पहुचंदो। मुंहिंजा साईं जो उनवान आहे बेबरकती ऐं मुसीबतनि जा सबब। हज़रत पीर साईं सरदार जन फरमाइनि था त ए अज़ीज़, अॼु जे दौर में आम तरह माण्हू पंहिंजे घरनि में बेबरकती, मुसीबतनि, परेशानियुनि, जिन्नात, आफ़तनि ऐं बीमारियुनि जी शिकायत कंदा आहिनि। उन लाइ ॼाणणु घुरिजे त असांजो ईमान आहे त नफ़े ऐं नुक़सान जी कुंजी रब करीम जे दस्ते कुदरत में आहे। मगर अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो त तव्हांखे जेके परेशानियूं पहुचनि थियूं उहे तव्हांजे ई अमलनि जे करे हूंदियूं आहिनि। जेकॾहिं कंहिंजा अमल अल्लाह ऐं उन जे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम मुताबिक़ आहिनि त अल्लाह ताला उनखे दुनिया ऐं आख़िरत जूं ख़ुशियूं ऐं बरकतूं अता कंदो आहे। ऐं जंहिंजा अमाल अल्लाह ताला ऐं उन जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ऐं तरीक़े जे बरख़िलाफ़ आहिनि त यकीनन उहो दुनिया ऐं आख़िरत में परेशान ऐं मुसीबतनि ज़दा रहंदो। जंहिं बि मुसलमान जे घर में न नमाज़ हूंदी, न ज़िक्र हूंदो, न क़ुरान जी तिलावत हूंदी त यकीनन उहो घर वैरान ऐं उजड़ियल हूंदो आहे। हिते असां कुझु अहिड़नि कमनि जो ज़िक्र करियूं था जेके आम तौर हर घर में ऐं हर माण्हू मथां थींदा आहिनि ऐं उहे बरकतुनि ऐं रहमतनि जे ज़वाल जो सबबु बणिजंदा आहिनि। कूड़ ॻाल्हाइणु, गिला करणु, कूड़ा कसम खणणु, तड़ जी हालत में खाधो खाइणु, राति जो घर में ॿुहारो ॾियणु, ॾंदनि सां नहुं कटणु, माउ पीउ खे घटि वधि ॻाल्हाइणु, भॻल कंगो फणी या इस्तेमालु करणु, माउ पीउ जो नालो वठी सॾु करणु, नंढनि ॿारनि ते रहम ऐं शफ़क़त न करणु, वॾनि जो अदब न करणु, भाउरनि ऐं भेणनि जो हया न करणु, औलाद जी सुठी तालीम ऐं तरबियत न करणु, मानी खां पोइ थांव थिपा साफ़ न करणु, घर में सफ़ाई जो ख़्यालु न रखणु, घर मां कोरीअड़नि जो ॼारो साफ़ न करणु, घर में गार गंद करणु, सिज उभरण खां पोइ बि निंड करणु, फजर नमाज़ लाइ न उथणु, ख़ैरात लाइ आयल मिसकीननि खे गारियूं ॾियणु, घर में साज़ सुरूद दौल दमामा वॼाइणु या ॿुधणु, दुनिया जे मसइलनि सबबु मिटनि माइटनि सां तालुक़ु ख़तमु करणु, 40 ॾींहं ताईं संवारत न करणु, अमानत में ख़ियानत करणु, ज़कात न ॾियणु, घर में क़ुरान जी तिलावत न करणु, औरतुनि जो बेपर्दगी सां घुमणु, औरतुनि जो धारियनि मर्दनि सां ॻाल्हाइणु, घर में औरतुनि जो मथे उघाड़ो थी कमु करणु, औरत जो हार सिंगार करे धारियनि मर्दनि आॾो बेपर्दगी सां घुमणु, वेंझण वारी जॻह ते पेशाब करणु, ॼाणी वाणी नमाज़ क़ज़ा करणु, मस्जिद में अची दुनिया जूं ॻाल्हियूं करणु, क़िबले शरीफ़ ॾांहुं मुंहुं करे थुक उछलाइणु या पेशाब या पायखानो करणु,
वुज़ू दौरान ॻाल्हियूं करणु, महिमान जे अचण ते ख़ुशि न थियण ऐं महिमान जी ख़िदमत न करणु, रस्ते या माण्हुनि जी वेहण वारी जाइ ते पेशाब करणु, बालिग़ नियाणियूं घणो वक़्तु घर में विहारणु, ज़ुल्म करणु, चुगली हणणु, हर क़िस्म जो नशो करणु, उस्ताद माउ पीउ या मुर्शिद जे नसीहतनि ते अमल न करणु, हर चङे कम खां अॻु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम न पढ़णु, फ़ौतगीअ ते रोज़ राड़ो करणु ऐं पार कढणु, नौजवाननि जो घर में ग़ैर अख़लाक़ी मवाद पढ़णु या ॾिसणु, इहे सभई अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जे करे घर में मुसीबतूं, परेशानियूं, बीमारियूं ऐं आफ़तूं देरो अची कंदियूं आहिनि। तंहिं करे मोमिन मुसलमाननि खे घुरिजे त इन्हनि मथियनि सभिनी ॻाल्हियुनि ते गौर ऐं वीचार करे ऐं उन्हनि खां पासो करे। हाणे अव्हांखे ॿुधाइजे थो घर में रहमतुनि ऐं बरकतुनि जा ज़रिया। उहो इहो आहे त 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़णु, फजर महल ऐं सांझीअ खां पोइ क़ादरी तरीक़े जो ज़िक्र करणु, उहो आहे जीअं ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह, पोइ आहे इल्लल्लाह जी तस्बीह, ला इलाहा इल्लल्लाह खां पोइ अलाह जी तस्बीह ऐं उन खां पोइ हू जी तस्बीह। इहो ज़िक्र जो तरीक़ो तव्हांखे अॻु में ऐं किथे ॿुधाए चुको आहियां। घर में सुबुह जो क़ुर पाक जी तिलावत करणु, औलाद खे क़ुर ऐं सुन्नत जी तालीम ॾियारणु, घरू माहौल खे बेहयाई ऐं फ़हाशी खां बचाइणु, हाल मुताबिक़ सदको ऐं ख़ैरात करणु, साइल खे ख़ाली न मोटाइणु, औरतुनि जो नमाज़ ऐं ज़िक्र जी पाबंदी करणु, औलाद खे सुहिणा अख़लाक सेखारणु, घर में मथो उघाड़ो करे बेपर्दगी सां न हलणु, नंढनि वॾनि खे तस्बीह, ज़िक्र ऐं दुरूद शरीफ़ पढ़ण जी तलक़ीन करणु, पाड़ेसिरनि खे न ईज़ाइणु, मिटनि माइटनि सां बुग़्ज़, हसद ऐं साड़ न करणु। त मुंहिंजा साईं, ही त बज़ाहिर त मुंहिंजे मुर्शिद करीम जा हुकुम आहिनि, पर तव्हां यकीन ॼाणियो मुंहिंजे मुर्शिद बि इहे अल्लाह ताला ऐं अल्लाह ताला जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे हवाले सां ई सॼियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। त मुंहिंजा साईं काइनात जो मुर्शिद त आहे हुज़ूर आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर असां शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजनि बुज़ुर्गनि ऐं मुर्शिदनि जा जन असांखे उन्हनि जो निचूड़, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो निचूड़ असांखे ॿुधायो आहे। उमीद आहे त हिननि नंढड़नि नुक़्तनि ते अव्हां ध्यानु ॾींदा, गौर ॾींदा, झल थियल शयुनि खां बचंदा ऐं हुकुम थियल ॻाल्हियुनि ते अमल कंदा त इंशा अल्लाह ताला तव्हां असांजे घरनि में बरकतूं ई बरकतूं हूंदियूं। उमीद त मुंहिंजी ही काविश अव्हांखे वणंदी। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।